कामरेड जाम साकी के दोस्तन साथियन ऐं उनजे कुटुंब वारनि यादि करण जे लाइ ही प्रोग्राम रखियो आहे। कामरेड जाम जी जेका अहमियत आहे उहा इहा आहे त हुन हिकिड़े फ़ौजी आमरियत ऐं वन यूनिट जे ज़माननि खां वेंदे जेके सिविल हुकूमतूं ऐं उन खां पोइ जेके फ़ौजी आमरियतूं आयूं उन्हनि सभिनी खे चैलेंज कंदे हुन जेको आहे सो माण्हुनि में जमहूरी सुजागी पैदा कई ऐं उन्हनि खे विढ़णु सेखारियो बिना हथियार जे बिना कंहिं वसीलनि जे उन इहो हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन आहे जाम साकी जे जहिड़नि शख़्सियतुनि जो जिन माण्हुनि में उन्हनि माण्हुनि में सुजागी आंदी जिन खे हक़ीक़ी तौर ते सुजागी जी ज़रूरत आहे। कामरेड जाम जो अॼु 76वां जनम ॾींहुं आहे जेको असां हिते प्रेस क्लब में उनजा साथी ऐं दोस्त कामरेड दोस्त मल्हाए रहिया आहियूं। कामरेड जाम 31 अक्टूबर 1944 ते थर में जनम वरितो ऐं उनखां पोइ उन शागिर्द सियासत खां जेको आहे सियासत जी जुदोजहद जी शुरूआत कई ऐं हू तबक़ाती सियासत सां जुड़ियो ऐं उन सां गॾु जेको आहे वन यूनिट जे ख़िलाफ़ु उन भरपूर जुदोजहद कई ऐं जेको आहे पंहिंजी ॿोली खे बचाइण जे लाइ उनजो हिकिड़ो तमामु अहम किरदारु हुयो। उन्हनि में सहब ऐं रवादारी हुई। उन्हनि 1991 में जॾहिं लॉन्ग मार्च कयो त सिंध जो हर सियासी पार्टी जेका आहे उन्हनि सां सहमत हुई, उन लॉन्ग मार्च में शामिल हुई। त आउं सम्झां थी उहो कामरेड जाम पंहिंजे नोयत जो हिकिड़ो तमामु जेको आहे सो अनोखो किरदारु हुयो जेको हिकु ई वक़्तु बहादुरी ऐं कमिटमेंट ऐं सहब ऐं रवादारी जो हिकिड़ो अनोखो किरदारु हुयो। हू कॾहिं बि कंहिं सां गॾु ग़लति कमु पोइ उहो चाहे सियासी कमु हुजे चाहे ज़ाती हुजे या ॻोठ जो कमु हुजे, ग़लति जेकॾहिं कमु आहे उहो उनजो साथ न ॾींदो हुओ। इहा उनजी जेका सचाई हुई। ॿियो अणथक जंहिंखे हू ॻाल्हि खे तस्लीम कंदो दिलि सां मञींदो हो त उन जे लाइ उन जी ॻोल्हा जे लाइ उन जे लाइ जिस्तजू जेको कंदो सा अणथक हुई जेका अॼु जे सियासी वर्कर में नज़र अचे। सियासत हुन सोचे सम्झे कई। कामरेड असां जहिड़नि जेके वतन दोस्त इंसान दोस्त ऐं तरक़ी पसंद माण्हुनि जो तमामु उत्साह आहे जो हू कोटनि किलनि खे फ़तह करे ऐं जॾहिं बि इहे मूंसां बि रहियो ऐं अहिड़ा जेके जाम जा जेके अंदरि रहंदड़ रहिया जेके सख़्तियुनि में उहो उन्हनि जो बि जाम उत्साह आहे। उन इनकलाब जी लगन में हुन सभु कुझु ताराज़ कयो, सभु कुझु क़ुर्बान कयो ऐं इहे जेके किरदार आहिनि इहे सिर्फ़ु उन दौर जा किरदार न आहिनि, इहे मुस्तक़बिल जा किरदार आहिनि। इन्हनि जा जेके किरदार आहिनि इहे मुंतक़िल थींदा रहंदा ईंदड़ नसलनि में इनकलाबी किरदारनि में ऐं जंहिं मंज़िल ते कामरेड उहे क़ुर्बानियूं ॾिनियूं ऐं तकलीफ़ूं सठियूं यकीनन उहा मंज़िल जेको आहे दुनिया जे पुरहत अवाम खे दुनिया जे मज़लूम क़ौमुनि खे हासिल थियणी आहे मिलणी आहे। इहो यादगिरियूं असां ज़रूरु कंदा रहंदासीं पर इन वक़्त में इहो इलाही ज़रूरी आहे त मुल्की हालात जेके आहिनि उन जे हिसाब सां जाम साकी जा दोस्त उन जी फैमिली ऐं उन जे ई सां गॾु नज़रिए ते हलण वारा पंहिंजो रोल प्ले कनि ऐं जेको तारीख़ जो जेको दुरुस्त सिमत चइजे उन जी साइड बीहनि त जीअं हिस्ट्री उन्हनि खे यादि रखे त ही जाम साकी जा दोस्त हुया, ही उन जे नज़रिए खे मञण वारा हुया जेके हमेशह तारीख़ जी हिकिड़ी दुरुस्त सिमत में बीठा रहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk